दादलागारी शहर में नामालूम हथियारबंद शेरी अली अकबर पिताफी का मोटरसाइकिल फुर करे वया। मजम्मत करण तां फौरन इकबाल पिताफी के फायर करे जख्मी करे छड़ियो। जख्मी के तिबी इलाज लाइ मकामी अस्पताल मुंतकिल किया वियो। पुलिस मूजिब फौरन खिलाफ छापामार कार्रवाई जारी है। जल्द जवाबदारन के गिरफ्तार किया वेंदो। मोरो में पुट के खंबे गुम करण तां मसमात जादल खातून जो पुट की बाज़ियाबी लाइ पुलिस खिलाफ एहतजाजी मुज़ाहिरो किया वियो। उन मौके ते मसमात जादल चयो त पुलिस पुट अब्दुल मजीद होलियो के खंबे गुम करे छड़ियो आहे। शक आहे त कूड़ा केस दाख़िल करे पुट के क़त्ल न कयो वञे। पुट के कुछ भी थियो त उन जी ज़िम्मेवार मोरो पुलिस हूंदी। उन इख्तियारनि खां मुतालबो कयो त पुट अब्दुल मजीद होलियो के जल्द आज़ाद कयो वञे। खैरपुर में आल सिंध यूनिवर्सिटीज़ एम्प्लॉयज़ एसोसिएशन पारां शाह अब्दुल लतीफ़ यूनिवर्सिटी में पेंशन की कटौती वाले फैसले खिलाफ एडमिन ब्लॉक आडो एहतजाजी रैली बाद मुज़ाहिरो किया वियो। उन मौके ते मुज़ाहिरे जे अगवान हाकिम खान फुलपोटो, डॉक्टर इख्तियार घुमरो ऐं ॿियनि चयो त सिंध हुकूमत पेंशन की कटौती करे मुलाज़िमनि सां ज़ुल्म करे रही आहे। मुलाज़िमनि जो आख़िरी गुज़र रिटायरमेंट थियण खां पोइ पेंशन हूंदी आहे। उन्हनि पीपी चेयरमैन सिंध जे वॾे वज़ीर खां मुतालबो कयो त पेंशन कटौती वारे फ़ैसिलो वापसि वरितो वञे। ॿी सूरत एहतजाजी दायरो वसी कयो वेंदो। हिगड़ी में ख़ासकेली ऐं जरवाद बिरादरी जी ॿिनि धुरनि में झेड़ो थी पियो। झेड़े में लठियूं ऐं कुआड़ियूं लॻण सबबि ॿिन्ही धुरनि जा 5 खां वधीक माण्हू ज़ख़्मी थी पिया। ज़ख़्मियुनि खे तिबी इलाज लाइ मक़ामी अस्पताल मुंतकिल कयो वियो। उन मौके ते जरवार बिरादरी जे माण्हुनि चयो असांजे प्लाट मां ख़ासकेली बिरादरी जा माण्हू वण वढे रहिया हुआ। मना करण तां अयूब ख़ासकेली, बशीर ख़ासकेली ऐं ॿियनि हमलो करे असांजे नौजवाननि खे ज़ख़्मी करे छॾियो आहे। ॿिए पासे ख़ासकेली धुर जे माण्हुनि चयो त नज़र जरवार असांजी ज़रई ज़मीन ते सरेआम जुआ जो अॾो हलाए रहियो हो। खेसि मना करण तां जरवार बिरादरी जे माण्हुनि असां मथां हमलो करे असांखे ज़ख़्मी करे छॾियो आहे। चौक शरीफ़ जे लोअर सेकेंडरी स्कूल जी बिल्डिंग ज़बून हाल हुअण सबबि छित मां चापुड़ किरण मामूल बणिजी वियो। उन मौके ते स्कूल जे उस्तादनि चयो त स्कूल जी बिल्डिंग ज़बून हाल आहे ऐं बरसातूं पवण बाद स्कूल जी छित मां चापुड़ किरण सां जानी नुक़सान थियण जो ख़दशो आहे। स्कूल इख्तियारियुनि ऐं DEO सेकेंडरी खे ज़बून हाल बिल्डिंग बाबति आगाही ॾिनी आहे, पर हिन वक़्त ताईं बिल्डिंग जो मरम्मती कमु नाहे थी सघियो। उन्हनि सूबाई वज़ीर तालीम ऐं इख्तियारियुनि खां मुतालबो कयो त स्कूल बिल्डिंग जे मरम्मती कम खे जल्द कराए वञे।